सिंध के सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि ऐं मुख़्तलिफ़ पार्टी के अॻुवाणनि अॼु कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी धरणो हयो आहे भोतारकी निज़ाम ख़िलाफ़। अचो त उन्हनि जो मौक़िफ़ पुछूं, उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो जेको मुतालबो आहे इहो पैदा थियो जॾहिं नाज़िम जोखे खे 3 साल पहिरियों शहीद कयो। अॼु 3 साल आहे नाज़िम जोखे खे शहीद करण खां पोइ हर साल तव्हांखे हिकिड़ो नओं शहीद मिले थो। तव्हां ॾिसो उन खां पहिरियों नाज़िम जोखे खां पोइ जान मोहम्मद अब्बासी, फातिमा फुरड़ो, गडानी शहीद ऐं उन खां पोइ हाणे जेको आहे सो डॉक्टर शाहनवाज़ कुंबर ऐं प्रिया कुमारी अञा ताईं ग़ाइबु आहे। अॼु उनखे साल थी विया आहिनि। ज़मीनूं बि हिननि जे कब्ज़े में, कचे जूं हुजनि, ॿेलनि जूं हुजनि, जंगलात हुजे, शहरी ज़मीनूं सरकारी, उन्हनि ते हिननि भोतारनि जा, उन्हनि जे वाठनि जा कब्ज़ा। पाणी जो मसइलो हुजे सिंध में त हिकु त होॾां पाणी हाणे ख़तमु था कराइनि, 6-8 केनाल नवां था ठाराइनि ऐं प्लस हिते शहर में असांजे अंदरि जेके ॿारड़ीअ जूं जेके ज़मीनूं आहिनि उते सॼो पाणी जेको आहे सो हे था खणी वञनि भोतार। नंढे पौरियत खे मिले पोख करण वारे कुझु मिले ई कोन थो। कोटड़ीअ खां हेठि तव्हां ॾिसो त पाणी पीअण लाइ बि कोन्हे। भोतार के निज़ाम के ख़िलाफ़ अॼु एहतिजाज आहे। भोतार को निज़ाम सिंध जे सभ खां वधीक दुश्मन क़ुवतुनि में शामिल आहे। भोतार के निज़ाम जे करे न वकील, सहाफ़ी, डॉक्टर, पढ़िया लिखिया माण्हू क़तल थियनि था। ये जेको भोतार की निज़ाम आहे सोच जो नालो आहे। असांजी जेका हिते मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास हुजे या ब्यूरोक्रेट हुजे, उहो बि हिन भोतार की सिस्टम में जेको आहे रोल प्ले करे थो। अवाम दुश्मन जेको आहे असांजो रवैयो आहे, उन अवाम दुश्मन रवैये जे ख़िलाफ़ असां गॾु थिया आहियूं। मुज़ाहिरो आहे, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, सुठी कड़ी आहे। असीं अवाम जमहूरी पार्टी तरफ़ उनजी हिमायत बि कयूं था ऐं असांखे ख़ुशी बि थी आहे त इहो हिकिड़ो अहम वॾो अमल आहे ऐं जो थियणु खपे। कराची प्रेस क्लब अॻियां भोतारकी निज़ाम ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जा व्यूज़ अवां ॿुधा। हिननि जो चवणु आहे त भोतारकी निज़ाम जे करे सिंध जी जेकी तालीम आहे, सिंध जो पाणी आहे, सिंध जी सिहत आहे, मुकमल जेको तबाह आहे उन्हनि जे हथां यरगमाल आहे। उन जे लाइ हिकु भरपूर एहतिजाज ऐं भरपूर तहरीकुनि जी ज़रूरत आहे। कैमरामैन बाक़िर रज़ा सां गॾु ज़ुल्फी चांडियो, आवाज़ TV कराची।